अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे जी जियारियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 22 पसण कारण पिरीअ जी। पई खणे पसा पसण कारण पिरीअ जी। झीणे ऐं झके आवाज़ में शाह जे बैत जी हिकु सिट चई। हिन सोफ़े ते हयल पलथी खोली, ॼंघूं डिघियूं करे सेंट्रल टेबल ते सिधियूं करे रखियूं ऐं टेक ॾियण लाइ ॿिन्ही हथनि जे तरियुनि ते भार रखी हिन पाण खे थोरो मथे खयूं ऐं अॻिना सुरी पोइना पुठीअ जे टेक ॾिनाई। हल्को नाज़ुक नफ़ीस निबल नरम कौरो ऐं अछो ॼणो कपां जो पोणो सोफ़े ते रखियो हो। सॼी उमिरि पंहिंजी रत सत ॾींदड़ हड़ा बड़ा विहंदड़ जेलनि नज़रबंदियुनि रूपोशनि ऐं जलावतननि जा सूर ऐं सख़्तियूं सहंदड़ सिंधी सुजाण सपूत काज़ी फैज़ मोहम्मद सां उहा मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात हुई। अख़बार में पढ़ियो हुयोसीं त काज़ी साहब कंहिं आर्ज़े सबबि शहर वारी LMC अस्पताल में इलाज लाइ दाख़िल थियो आहे। सो त मुंहिंजो ऐं तनवीर जो कठो हैदराबाद वञणु थियो। साणस मिलण ऐं तब पुरसी फ़र्ज़ु सम्झी पहिरीं फ़ुर्सत में अस्पताल वियासीं, जिते पतो पियो त अॻिए ॾींहुं काज़ी साहब डिस्चार्ज थी वियो हो ऐं अखियुनि वारी अस्पताल जी रिहाइशी कॉलोनीअ में कंहिं अज़ीज़ डॉक्टर वटि आराम फरमाए रहियो हो। सिधो ॾसियल पते ते आयासीं ऐं खेसि ॻोल्हे वरितोसीं। हू हिकु अज़ीज़ शायदि न्याणी डॉक्टर जे बंगले ते आराम करे रहियो। काज़ी साहब तबियत कीअं आहे हाणे? असां संदसि साम्हूं वारे सोफ़े ते विहंदे पुछियो। पई खणे पसा पसण कारण पिरीअ जे, हिन वराणियो हो। न सिर्फ़ु उन वक़्तु पर हू सारी उमिरि पंहिंजे पिरीअ खे पसण ख़ातिर साहु खणंदो रहियो। हिन जी सारी ज़िंदगी हर का वसथो पंहिंजे पिरीअ लाइ वक़ुफ़ थियल हुई। संदसि पिरी हुई सिंध जी सरज़मीन, सिंध जो अवाम, सिंध जो मज़लूम हारी, सिंध जी ॿोली, सिंध जो अदब, सिंध जी सकाफ़त, हर उहा शइ जंहिंजी संदसि सिंध सां का बि निस्बत हुई। हू जुनून ऐं सौदा जी हद ताईं पंहिंजे उन पिरीअ सां वालिहाना मुहबत कंदो हो। हू क़ौम परस्त ज़रूरु हुयो, पर छा लतीफ़ जियां शुकर सणाई रुगो सिंध लाया। पई घुरियाई हिन जे दर्दमंद दिलि सारी दुनिया जी मज़लूम इंसान ऐं अवाम लाइ बि रोअंदी लुछंदी कुछंदी ऐं नेक तमन्नाऊं कंदी हुई। हू सिंध जो मिसाली आदर्शी इंसान, सूफ़ी लाकूफ़ी, सुलह कुल जो माइल ऐं सभ जो भलो चाहींदड़ मणियादार मुड़ुस हो। क़ौम परस्त ऐं बैनुल अक़वामियत, सिंधियुनि ऐं इंसान कुल लाइ हमदर्दी जा रुझान ऐं लाड़ा हुन में पंहिंजे लाइक़ फ़ाइक़ रूहानी रहबर ऐं सिंध जे क़ाबिल फ़ख़्र फ़र्ज़ंद अलामा आया काज़ीअ जे असर हेठि पैदा थिया। काज़ी फैज़ मोहम्मद अलामा साहब जी सोबत मां ख़ैरपुर में फैज़याब थियो। जॾहिं हू हिते पढ़ंदो हो ऐं अलामा साहब जन रियासत ख़ैरपुर में सेशन जज जे उहिदे ते फ़ाइज़ हो। हालाणी जे मशहूरु काज़ी ख़ानदान जे हिन मुजाहिद मर्द स्कूल जे ज़माने खां ई सियासत में हिसो वठणु शुरू कयो। आख़िर ताईं हू वक़्त जी जमहूरी तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त क़ुवतुनि ऐं तहरीकुनि सां साथ ॾींदो ऐं निभाईंदो रहियो। सियासी समाजी ऐं इक़्तिसादी मामलनि ऐं मसइलनि ते संदसि ज़हन मुंड खां पछाड़ीअ ताईं वाज़िह साफ़ ऐं चिटो रहियो। स्कूल जे ज़माने खां ई हू आज़ाद ख़्याल, रोशन ज़मीर, हक़ परस्त ऐं तरक़ी पसंद ख़्यालनि जो हमनवा रहियो। ख़िलाफ़त तहरीक भेरे हू स्कूल में पढ़ंदो हो ऐं संदसि चवाणी उन सिलसिले जे जलसनि जुलूसनि में शिरकत कंदो हो। साइमन कमीशन जे ख़िलाफ़ एहतजाज ऐं तहरीक में बि हिन जोश ऐं ख़रोश सां हिसो वरितो हो।
1940 ईस्वीअ में जॾहिं काज़ी साहब वकालत जे पेशे ऐं अमली ज़िंदगीअ में घिरियो त सियासत में बि सही ऐं शऊरी विख विधाई। उन ज़माने जे पढ़ियल ॻढ़ियल मुस्लिम नौजवान ख़ासि करे हेठिएं विचोले तबिके जो रुझान अलामा मशरिकी ऐं संदसि ख़ाकसार तंज़ीम ॾांहुं वधीक हो। उन लड़ ऐं लुड़ काज़ी फैज़ मोहम्मद बि ख़ाकसार तहरीक में शरीक थियो। साल 1942 ईस्वीअ में बंगाल में भयानक ऐं मौतमार ॾुकार पियो। सूरनि में सड़ंदड़ ऐं बुखनि में पाह थींदड़ इंसानियत जी ख़िदमत लाइ ही नौजवान बि ख़ाकसारनि जी रज़ाकार जथे में बंगाल हलियो वियो। जॾहिं अपखंड जा घणा ई आज़ाद ख़्याल ऐं रोशन ज़मीर मुस्लमान बि ख़ासि करे तरक़ी पसंदि सोच ऐं फ़िक्र रखंदड़ मुस्लिम लीग में घिरिया त 1943 ईस्वीअ में ही बि उन में शामिलु थियो। उन शमूलियत में मथसि GM सैद जे असर जो घणो दख़ल हो। पाकिस्तान थियण खां पोइ ख़ासि करे मोहम्मद अली जिन्ना साहब जे मरण खां पोइ मुस्लिम लीग जंहिं ग़ैर जमहूरी ऐं आमराणी किरदार जो मुज़ाहिरो कयो तंहिं मियां इफ़्तिख़ार दीन जियां हिन सिंधी सपूत ऐं सच जे साखीअ खे बि मुस्लिम लीग छॾण ते मजबूर कयो। साल 1948 ईस्वीअ में सिंध में नंढी सूबाई चूंड नवाब शाह ज़िले मां थी रही हुई। उन में खोड़े सरकार भरपूर आमरियत गुंडागर्दी ऐं शर्मनाक हरकतुनि जो मुज़ाहिरो कयो। उम्मीदवारनि खे खणायो वियो, खणी वञी ॾूरां ऐं हंधि फिटो कयो वियो जीअं पेपर भरण लाइ न पहुची सघनि ऐं जेल ऐं लाकअप में रखियो वियो। अहिड़ी रीति पंहिंजे प्यारे सरकारी उम्मीदवार खे बिना मुक़ाबले खटरायो वियो। उहो कुझु कंदड़ सियासी जमायत में रहण सिंध जे हिन ग़यूर सचे ऐं जमहूरियत पसंदि फर्ज़ंद पसंदि न कयो ऐं उनखे ख़ैरबाद चई छॾियईं। मुस्लिम लीग छॾे काज़ी साहब हारी पार्टीअ में शरीक थियो। कामरेड हैदर बख्श जतोईअ सां भरपूर तावन कंदो रहियो ऐं उन तंज़ीम सां मरण घड़ीअ ताईं नातो निभाईंदो आयो। हारियुनि लाइ, हारियुनि जी कार लाइ, हारियुनि जे छोटकारे ऐं भलाईअ लाइ हिन ॼण पंहिंजी हयाती वक़ुफ़ करे छॾी हुई। हू शुरूआती दौर में 2 सालनि लाइ हारी पार्टीअ जो सदर बि रहियो, पर पोइ ॿियनि सभिनी पार्टियुनि सां वाबस्तगीअ जी हालत में बि हारी पार्टीअ सां रिश्तो न टोड़ियाईं। जो बि जीअरो रहियो उन सां साथ ॾींदो रहियो। का हारी कॉन्फ्रेंस गरजाणी या आम अहिड़ी न हूंदी जंहिंमें काज़ी साहब शामिलु न थियो हुजे। सवाइ कन इंतिहाई लाचारियुनि ऐं मजबूरियुनि जी हालत जे काज़ी चङी तरह ॼातो पए त सिंध जी निजात उन जे हारीअ जी निजात में आहे ऐं सिंध जो हारी ई सिंध खे छुटकारो ॾियारे सघे थो, छो जो उहो ई सिंध जे सचे ऐं सभाइक सघ आहे। मूं पथे चयो पए त काज़ी साहब खोड़े सां टकर खाई मुस्लिम लीग खे अलविदा करे आयो। खोड़े खे त नियनि में फौलादी माण्हू आयरन मैन जो लक़ब मिली चुको हो। चङा भला खांसि कऊं खाईंदा हुआ। खोड़े सां फिटाए सरकारी मुखालिफ़त ॾोह में कम्यूनिस्ट रहनुमान खां सवाइ जेके माण्हू पहिरियों भेरो जेलनि में ऐं नज़रबंद जे सहूबतनि हेठि आया तन मां काज़ी साहब हिकु हो। सिंध सेफ्टी एक्ट ऐं पाकिस्तान सिक्योरिटी एक्ट जो आज़ादु इस्तेमालु थींदो हो। अदालतूं आज़ादु हूंदियूं हुयूं। सिंध जूं त मिसाली रिट पई न आहे हमराह ॿाहिरि, पर जे सेफ्टी एक्ट मां निकितो त वरी सिक्योरिटी एक्ट में अंदरि, सिक्योरिटी एक्ट मां आज़ादु थियो त सेफ्टी एक्ट हेठि वरी अंदरि। ईअं सरकार जी ॿेगी मती पई हूंदी हुई। उन्हनि ॿिन्ही एक्टनि जो ईअं आज़ादु इस्तेमालु थींदो हो जीअं हींअर मेंटेनेंस ऑर्डिनेंस ऐं MLR 78 जो पियो थिए। उन महिल असां सियासी सूझबूझ जी उमिरि में पेर पाए रहिया हुआसीं। अख़बारुनि में रुगो लीडरनि जी सरकारी विरोधी बयान ऐं जेल वञण जूं ख़बरूं पढ़ंदा हुआसीं जेके फौलादी माण्हूअ सां टकर में आया पए। बोली नज़ीर हुसैन जतोई, अलाउद्दीन समूह ऐं काज़ी फैज़ मोहम्मद, नज़ीर हुसैन जतोई त हुयो ई कलंदर बेफ़िक्र ऐं मस्तु माण्हू, कंहिंजी परवाह न करण वारो, करे बि छो, न ढगो न ढोर, आंगूठो पटींदो चोर। जहिड़ो लाड़काणे जे जेलस बाज़ार में अहिड़ो जेल में। अलाउद्दीन समूह वरी उन वक़्त जे सिंध जो ॿियो कलंदर हो। माली तरह बि त तबनि बि, पर माण्हू मुड़ुसु, हिमत ऐं अज़म जो मुजस्मो। उबाड़े जे हिन अचरज में विझंदड़ ऐं
उरच इंसान सां घणी ॼाण सुञाण कान हुयमि, पर कराचीअ में पढ़ाईअ दौरान दुआ सलाम जो सिलसिलो हुयो। रामबाग हाणे आरामबाग रोड जे हिकु फ्लैट में रहंदो हो। उन फ्लैट में ई संदसि प्रेस हुई। सिंधी में हफ़्तेवार हुरियत कढंदो हो, पाण कंपोज़ कंदो हो। हैरत जो हर परचो ॼणो एंटी खोड़ो नंबर हूंदो हो। संदसि ॾाढा आहिनि ऐं जबर जे दास्ताननि सां पुर। संदसि शख़्सी उणाइनि ऐं कमतरनि सां लबरेज़। असेंबलीअ जो इजलास हलंदो हो त पाण अची असेंबली बिल्डिंग ॿाहिरां मेंबरनि ऐं IVA में परचो विरहाईंदो। उन हुरियत में ई मूं पहिरियों भेरो काज़ी फैज़ महमद जो फ़ोटो ॾिठो हो, जंहिं ते उनवान ॾिनल हो सिंध जो महबूब अॻवान काज़ी फैज़ महमद, जेल जे शीखुनि पोयां। सिंध जो उन दौर जो टियों कलंदर हो काज़ी फैज़ महमद। हिन कलंदर ऐं मथे ॿियनि बयानु कयल कलंदरनि जे विच में फ़र्क़ु हो। अॻियां बयानु कयल ॿई न रुॻो तबनि कलंदर ऐं मस्त हुया, पर माली तरह बि कलंदर रहिया। उन्हनि जे बरक्स काज़ी साहब जे सोननि चमचनि में खाइण वारो न त बि मच्छीअ मानीअ वारो सफ़ेद पोश ज़रूरु हो। नवाब शाह जे चोटीअ जे वकीलनि में ॻणियो वेंदो हो। वॾड़नि जे विरसे मां कुझु ॿनी ॿारो बि मिलियल होसि। सुठो ऐं चङो कमाईंदड़ ऐं आसाइशी ज़िंदगी घारींदड़ हो। हिन सभु कुझु दाव ते लॻाए घणो कुझु विञाए पैसो, आराम ऐं आसाइश खोड़नि जी मुखालफ़त जो संदरो ॿधो। जेल भेटिया, थर ऐं बयाबान रुलिया। संदसि मुखालफ़त वारो किरदारु खोड़े जे ख़ात्मे सां ख़तमु नथो थिए, पर हू सारी उमिरि जबर ऐं ज़ुल्म, आमिर, फाशी कुवतनि, इस्तहसाल ऐं सितम ख़िलाफ़ बरसरे पेकार रहियो। हिन निंड, आराम, आसाइश ऐं आसूदगी सभु दाव ते लॻाए छॾियो। हू चाहे हा त वकालत करे ज़मींदारी वसीले आसूदगी, सुखी ऐं आसाइश वारी ज़िंदगी घारे सघे हा। बेचैनी न हुजे हा, बेफ़िक्र ज़िंदगी हुजे हा। नाम निहाद तरक़ी पसंद ऐं जमूरियत पसंद जागीरदारनि ऐं ज़मींदारनि, पीरनि ऐं मीरनि जियां ठला गुफ़्ता करे दानिश्वर सॾाए हा। पर ही त सचो माण्हू हो, जंहिंजे लॻीअ खे लानत हुई। अमल जो माण्हू हो, कूड़ो कामरेड ऐं फैशन जो दानिश्वर न हो। काज़ी जो सियासी किरदारु न रुॻो सुलझियल ऐं चिटो हो, पर साफ़ ऐं बेदाग पिणु। इन कॾहिं बि उसूलनि ऐं आदर्शनि, फ़िक्र ऐं नज़रियनि ते कंप्रोमाइज़ न कयो। मसलियत ऐं मौक़े परस्तीअ जो ॼण त वार ई कोन लॻो होसि। मुल्क जी पीड़ियल अवाम ऐं दुनिया जे मज़लूम अवामनि जी हिमायत ऐं साम्राज्य दुश्मनी संदसि सियासी ईमान जा बुनियादी उसूल ऐं रुकन हुया। हू हर उन पार्टी, तंज़ीम, जमायत ऐं रहनुमा सां साथ ॾींदो रहियो जो संदसि उन्हनि आदर्शनि सां ठहकी पिए आयो। मुस्लिम लीग छॾे हारी पार्टीअ में आयो त उन सां तोड़ निभायाई। मैं इफ़्तिखारुद्दीन मुस्लिम लीग ऐं मरकज़ी वज़ारत छॾे पंहिंजी आज़ाद पाकिस्तान पार्टी ठाही त काज़ी साहब उन में शमूलियत अख़्तियार कई ऐं काफ़ी वक़्तु उन सां गॾिजी कमु कयाई। सैयद अवामी महाज़ ठाहियो त उन जो सेक्रेटरी थियो। सिंध जो मुतहदा महाज़ ठहियो त उन में शरीक थी सारी सिंध जो गश्त कयाई ऐं वन यूनिट ख़िलाफ़ फ़िज़ा हमवार करण जी जिदोजहद शुरू कयाई। वन यूनिट ऐं सिंध जी लिसानी ऐं सकाफ़ती मसइलनि खे त होश खां वधीक जोश ऐं जज़्बे जो मुज़ाहिरो कंदो रहियो। काज़ी साहब तबनि जज़्बाती ऐं हसास हो, पर सिंध ऐं सिंधीअ जे मसइले ते उहो हिस ऐं जज़्बो टीणूं चवणूं थी वेंदो हुउसि। उन रस में हड़ा वणा ऐं वसां कीन घटायाई, एतिरे क़दुरु जो कई भेरा नौजवाननि सां बुख हड़ताल ते बि वेठो। लीग छॾण खां पोइ को वक़्तु शुरूआती अवामी लीग में बि रहियो, जंहिंजो रहनुमा शहीद हसन सहरवर्दी हो। काज़ी सिंध सूबे लाइ अवामी लीग जो तंज़ीमी सेक्रेटरी हो। सहरवर्दी पाकिस्तान जो वज़ीर आज़म हो, जो अरब क़ौम परस्त नासिर जमाल ऐं अमरीकी, बरतानवी ऐं फ्रांसी साम्राज्य दरमियान स्विस कैनाल जो घोटालो उथी खड़ो थियो। पाकिस्तान सरकार साम्राज्य जी हिमायत ऐं अरब क़ौम परस्तनि जी मुखालफ़त वारो मौक़िफ़ अख़्तियार कयो। काज़ी साहब साम्राज्य दोस्तीअ ते सहरवर्दीअ सां अवामी लीग सां इख़्तिलाफ़ करे हुक्मरान पार्टीअ मां इस्तीफ़ा ॾेई छॾी। शुरूआती अवामी लीग छॾे काज़ी साहब नेप में शामिल थियो। नेप में असांखे काज़ी साहब सां गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो।
गॾु अयूबी मार्शल लॉ ख़िलाफ़ु मुज़ाहिरा कयासीं, 1 यूनिट ख़िलाफ़ु जलसा जुलूस कयासीं, ज़ुबान जे मसइले ते मामिरा खड़ा कयासीं। अहिड़ा जलसा जुलूस, अदबी इज्तिमा ऐं हारी कॉन्फ्रेंसूं सर काज़ी साहिबु हर हंधि पुॼी वेंदो हो। पर जॾहिं नेप जी पंजाबी पठाण ऐं पनाहगीर टोले 1 यूनिट ऐं ज़ुबान जे मसइले ते गुस्सा ऐं मुनाफ़िक़ी वारो रवैयो अख़्तियार करणु शुरू कयो त सिंध जी हर सुञाण सपूत ऐं इंसान दोस्त खां उहा मुनाफ़िक़ी सठी न वई ऐं नेप खे छॾे ॾिनऊं। उन सबबि ई असां केतिरनि दोस्तनि बि नेप खे अलविदा चयो ऐं काज़ीअ जे कढ लॻी अवामी लीग में शिरकत कईसीं। काज़ी साहिबु पाकिस्तान अवामी लीग जो नायब सदर, सिंध जो सदर ऐं शेख मुजीब रहमान जो क़रीबी क़ाबिल एतमाद दोस्त हो। अयाज़ सिंध जो ऑर्गेनाइज़र थियो हो ऐं मां सखर ज़िले जो। तॾहिं मुजीब खे सिंध जो दौरो करायो, जंहिंमें केतिरा ई जलसा बि थिया। 1970 ईस्वीअ में शायदि छो असां ईमानदारीअ सां महसूसु कयो हो त पठाण खे अयूब ऐं फ़ौजी टोलो ख़रीद करे चुको हो। स्मगलिंग जी राहदारी, रूट परमिटूं ऐं कराचीअ में रोज़गार ॾेई करे पनाहगीर बि पंजाब जी पुठ ते सिंध जो इस्तेसाल आसानीअ सां करे सघियो पिए। उन करे उन्हनि ॿिन्हिनि जे मफ़ाद, फ़ौजी आमरियत या उन वक़्त जी हुकूमत स्टेटस को में महफ़ूज़ हुया। उन सूरत हाल मुल्की ऐं सियासी आइनी में पाकिस्तान बि क़ाइमु रहे ऐं नंढनि सूबनि जो इस्तेसाल बि न थिए। उन लाइ रुगो हिकु ई हल वञी बचियो हो ऐं उहो हो अवामी लीग जो छनुकाती प्रोग्राम, जो न सिर्फ़ु पंजाब खे जाइज़ ऐं मुनासिब पोज़ीशन में बीहारे सघे हा, पर फ़ौजी ऐं कामोरा शाही मिली भगत खे बि हमेशह लाइ ख़तमु करे छॾे हा। गॾियल पाकिस्तान जे पोयनि ॾींहंनि में मां अवामी लीग जे नाते काज़ी साहिब खे घणो वेझो रहियुमि। बांग्लादेश ऑपरेशन ताईं चूंडुनि जे नतीजे जे मदेनज़र काज़ी साहिब बि असां जीअं सिंध बाबति ॾाढो पुरउमीद हो। पोइ फ़ौज कशी थी, मां अयाज़ जेल हलिया वियासीं ऐं काज़ी साहिब यूरोप हलियो वियो। काज़ी साहिब पाण बचाए यूरोप हलियो वियो ऐं ख़ुदि जलावतनी अख़्तियार कयाई। उते बि सिंध जो साञा वारो सुलछणूं ऐं सौदाई सुपूत माठ करे न वेठो। जन खे लॻल हूंदी आहे तन खे भला माठ किथां थी अचे। हिन खे बि त जीजल माउ सिंधीअ जी लोरी लॻल हुई, उते बि कमु कंदो रहियो। हिकु ॼणो हिकु पार्टी आदर्श ऐं ईमान पुख़्तो हूंदो आहे त अकेलाई नासाज़गार हालतूं ऐं ग़रीबुल वतनी राह जूं रुकावटूं टपी सघंदियूं आहिनि। हू ज़बानी ऐं लिखत में यूरोपी अवाम खे ॿुधाईंदो रहियो, प्रेस खे इतलाह ॾींदो रहियो त संदसि वतन में जमहूरी क़दुरु कीअं पे पायमाल थिया, इंसानी बुनियादी हक़नि जो कीअं गलो घोटियो पियो वियो, हिकु वॾे सूबे तरफ़ां कीअं नंढनि सूबनि जो इस्तेसाल कयो पियो वियो, साम्राज्य कीअं उते गंदो ऐं मकरूह किरदारु अदा करे रहियो हो। उन जे रद्दअमल में नंढनि सूबनि जो अवाम, ख़ासि करे सिंध जो मज़लूम अवाम कीअं सोचे रहियो हो ऐं कहिड़ी राय अख़्तियार करण ते मजबूर थी रहियो हो। हुन न रुगो लेक्चर ॾिना ऐं अख़बारी बयान जारी कया, पर केतिरा ई पंफलेट्स ऐं हैंडबिल्स बि छपराए पाण विरहाया। संदसि लगन जज़्बे जोश ऐं जिदोजहद में ईमान अंदरि का बि कमी न आई। निराशाई ऐं नाउमीदी कॾहिं बि वेझो न आयसि। हू जलावतनीअ जे अरसे में ॼण उते असांजे सफ़ीर जा फ़राइज़ सर अंजाम ॾियणु लॻो। अकेले सिर उहो सभु कुझु मशीनरी जज़्बे ऐं जोश सां कंदो रहियो। मगन ऐं मस्त कॾहिं बि पंहिंजे आदर्श ऐं उसूलनि मां वेसा न विञायो हुयाईं। पंहिंजी हलचल जी सदाकत ऐं सोभ जी ख़ातिरीअ में उन कॾहिं बि हुनजो यकीन न लॾियो हुयो। हिन जे मज़हब में मायूसी, नाउमीदी ऐं निराशाई कुफर समा हुई। उहो ई सबबु हो जो हिन प्रेस जलावतनीअ में नासाज़ हालतुनि हेठि या अकेले सिर पंहिंजे कारजा में जुटियो रहियो। काज़ी साहिब न रुगो सिंध जो बाशऊर सुजाग, सुञाण ऐं साञा वारो सियासी रहनुमा ऐं कारकुन हुयो, पर सिंध जी सकावत ऐं अदब जे मैदान में बि खेसि निरालो, नियारो ऐं नुमाया मुक़ाम हासिलु आहे। सिंध जे सियासी अॻुवाणनि कुल वक़्ती न के जर वक़्ती में ही पहिरियों शख़्स हो जंहिंखे न रुगो सिंधी क्लासिकी राग सां बेहद लॻा हो, पर उन ते काफ़ी दस्तरस ऐं मामलात में ऐं मालूमात बि हुई।
मुंहिंजे ख़्याल में पीरज़ादे अब्दुल सत्तार खां बि वधीक असां खेसि पोयनि ॾींहंनि में हिकु ॿिनि महफ़िलुनि में ॻाईंदे ॿुधो। पर संदसि हमअसर चवंदा आहिनि त संदसि जवानीअ जो राग का ॿी शइ हो। साज़नि मां हारमोनी खां सवाइ अलगोज़े ते बि काफ़ी महारत हुयसि। कॾहिं कॾहिं शौक़िया कंहिं महफ़िल में वॼाईंदो हो त ॿुधंदड़नि खे निराशाई न थींदी हुई, पर जेकी सो तवक़ो खां वधीक दाद ॾींदा हुयसि। काजी साहब हिकु सुठो पानिक हो, पर अदब सां संदसि चाह पढ़ण जे हद खां बि अॻिते वधियल हो। माण्हूअ खे मुतालियो हुजे, हसास दिलि हुजे त मुशाहिदे जो रुझान पाण ई पैदा थींदो आहे। पोइ जॾहिं उहे टे ई शयूं गॾिजी कंहिं हिकु फ़र्द में कठियूं थियूं थियनि त उन जे अदीब या शाइर थियण जा इम्कान 99 सैकड़ो थी था वञनि। काजी साहब वटि बि उहे टे ई शयूं यकजाइ हुयूं। काजी मौसूफ़ बि अदीबनि जी कतार में अची बीठो। हिन केतिरा ई नंढा वॾा किताबड़ा लिखिया ऐं छपराया, जिन में पंहिंजी सियासी, समाजी, इक़्तिसादी ऐं इख़लाक़ी ख़्यालनि ऐं क़दरुनि जो इज़हार सवले, सादे ऐं अदबी ज़ुबान में कयो अथाईं। पोयाड़ीअ में उन्हनि किताबड़नि ऐं मज़मूननि खे कठो करे हिकु ज़ख़ीम किताब जी सूरत में बि पेश कयाई, जंहिंजो नालो शायदि सोरे जनी सेज आहे। संदसि अदबी कारनामूं सही माना में 2 नाविल आहिनि, जिन ते विरहाङे खां पोइ सिंध में घटि तब आज़माई थी आहे। संदसि पोयूं नाविल 2020 ईस्वी त 2-3 साल अॻु छपिजी शाया थियो आहे, जो मुस्तक़बिल में झाती पाए तसवुराती ऐं तख़युलाती अंदाज़ में लिखियल पंहिंजे मौज़ूअ जे लिहाज़ खां सिंधी ज़ुबान में नियारो, नऊं ऐं मुनफ़रिद नाविल आहे। पर संदसि पहिरियों नाविल जिनसार सिंधी अदब में क्लासिक्स तौरु शुमारु कयो वञे थो। विरहाङे खां पोइ जॾहिं सिंधी अदब में जमूद होरियां होरियां टुटी रहियो हो ऐं नाविल जे मैदान में अञा खोट ऐं उसाट पे महसूसु कई वई, तॾहिं काज़ी फैज़ मोहम्मद ही नाविल लिखियो। पर सिंधी अवाम में सुजाॻीअ जी उमिरि, मौजूदगीअ ऐं अदब ॾांहुं बेतवजीअ हिन नाविल खे बि गुमनामीअ वारे नाविल में विझी छॾियो। हींअर जॾहिं सिंधी पंहिंजे अदब ऐं ज़ुबान, सकावत ऐं तहज़ीब जे सिलसिले में सुजाॻ ऐं होशियारु आहे त जिनसार ॿिए छापे जी सूरत में पंहिंजो जाइज़ ऐं मुनासिब मक़ाम माणे चुको आहे। नाविल विरहाङे खां अॻु जे सियासी, समाजी ऐं इक़्तिसादी पस मंज़र में लिखियो वियो आहे। उनजा किरदार उन वक़्त जी सियासी ऐं समाजी हालतुनि ऐं कैफ़ियतुनि जा उहिञाण ऐं अलामतूं थी उभिरनि। सिंध जे समाजी ज़िंदगी ॻोठाणी जो भरपूर अक्स पेश कयो वियो आहे। समाजी नातनि खे मज़हबी ऐं इंसानियत जे हवाले सां निहायती नज़ाकत ऐं ख़बरदारीअ सां पेश कयो वियो आहे। इंसानियत, प्यार, ख़ुलूस, सच ऐं सम्झ जे मौज़ूअनि खे बि ख़ूबीअ सां निभायो वियो आहे। सियासी तरह काज़ी साहब सिंध जी तारीख़ में मुस्तक़बिल मक़ाम कहिड़े ऐं किथे वालारींदो, तंहिं लाइ त सियासतदान ऐं मोरिख़ ई चई सघनि था। पर मां यकीन सां चवां थो त संदसि नाविल जिनसार खेसि सिंधी अदब जी तारीख़ में अमर ऐं अहम हैसियत ॾेई चुको आहे। काजी साहब 6 दफ़ा जेल वियो, कई दफ़ा रुपोश रहियो, जलावतन थियो, सभु पिरीअ लाइ खेसि पिरीअ ऐं उन जी हर शइ सां बेपनाह उकीर ऐं मुहबत हुई। हू जो वक़्तु जहिड़ो रहियो, जीअं बि जहिड़ो रहियो, जिते बि रहियो, रुगो सिंध जे लाइ रहियो, पिरीअ जे पसण कारण ई पसा खणंदो रहियो।